सुजावल ज़िले जे अंदर में मुख़्तलिफ़ रांदूं जंहिंमें क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, वॉलीबॉल आहे। अॼु सुजावल ऐं जाती जी टीमूं जेके आहिनि उनजो क्रिकेट जो फाइनल आहे। उन हवाले सां हिते कुझु शहरी मौजूदु आहिनि, रांदीगर वेठा आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हीउ जेको DC सुजावल पारां जेको सुजावल ज़िले में हफ़्ते हिक पूरे खां जेके रांदियूं हलनि पई, डिसेबल चिल्ड्रन जेके आहिनि उन्हनि जा मुक़ाबला कराइनि त कोशिशि कई वई आहे त जेके मेन स्ट्रीम रांदियूं आहिनि ऐं जेके असांजो सक़ाफ़ती रांदियूं आहिनि इन ॿिन्ही जो फोकस रखियो वञे। 52 क्लबनि क्रिकेट जा हाणे हिकिड़े ग्राउंड ते इहो सिस्टम हले पियो, ॿियो ग्राउंड बंदि आहे। महिरबानी करे ॿियो असीं कुझु बि कोन चऊं, असांखे सिर्फ़ु हिकिड़ी नंढी हार्ड पिच ठाहे ॾियनि ताकी असांजी क्रिकेट बि हली वञे। घणी ख़ुशी थी फाइनल खटियो, DC साहब जा शुक्रगुज़ार आहियूं। अहिड़ा इवेंट वरी असांखे खपनि। ऐं असांखे वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां फाइनल में हाराया ऐं सेमीफाइनल खटी क्वार्टर करे फाइनल में असां हारायो। हूअं बि नाकामी कामयाबी जी पहिरीं कुंजी आहे ऐं असांखे वॾी ख़ुशी आहे त असांजी टीम साहिली पट्टी जहिड़ो दरिया जी कुंड में पियल टीम छछा हाई स्कूल जी टीम जेको एतिरो ॿाहिरि निकिती ऐं उन फाइनल में पहुती। असां ॾाढो सुठो महसूसु करे रहिया आहियूं त असीं फाइनल में पहुतासीं। असांखे एतिरो यकीन ई कोन हो त असीं कॾहिं फाइनल में पहुचंदासीं। असां इहो पहिरों मैच दफ़ा हार ते असां पुॼा हुआसीं। असांखे हिते काफ़ी सारी चीज़ूं आहिनि, उन्हनि जी असांखे प्रॉब्लम्स आहे। सभ खां पहिरियां त असांखे हिते ग्राउंड प्रॉपर कोन्हे स्पोर्ट जे हवाले सां, ऐं ॿी चीज़ इहा आहे कि असांखे हिते काफ़ी सारी चीज़ुनि जी ज़रूरत आहे। जीअं तव्हां ॾिसो त असांजे डिस्ट्रिक्ट में सिर्फ़ु हिकिड़ो ई क्लब आहे जेको रजिस्टर्ड आहे, बाक़ी ॿिया सभु क्लब जेके आहिनि उहे इन न सहूलियतुनि जे करे टोटली जेके उहे रहिजी विया आहिनि। ट्रांसपोर्ट असांखे इलाही हार्ड एरिया खां असांखे अचिणो थो पए, कचे जो इलाइक़ो आहे, रोड रस्तनि जो मसइलो आहे, असांखे हिकिड़ो ट्रांसपोर्ट जी इलाही तकलीफ़ थिए थी। ॿियो त इहो ज़बरदस्त इवेंट करायो असांजे अशरफ शहर DC साहब जी महिरबानी सां। डिस्ट्रिक्ट में इहा ई पिच आहे जंहिं ते सॼो टूर्नामेंट सॼा इवेंट सभु इन ते ई पिया थियनि। को बि ग्राउंड वग़ैरह कोन्हे। पहिरीं जेको DC शौकत जोखियो साहिबु हुओ उन हिकिड़ो प्ले ग्राउंड ॾिनो हुओ, पर उन ते बि कुझु ॿुधोसीं त माफ़िया वग़ैरह कब्ज़ो करे छॾियो आहे। हींअर बि असांजा 3-4 छोकिरा अंडर-16 में बि सिलेक्ट थिया आहिनि ऐं मन जेको अंडर-19 जा बि सुठा प्लेयर आहिनि असां वटि, पर असां वटि ग्राउंड जी सहूलियत वग़ैरह कोन्हे मौजूदु हिते। सुठी कवरेज भी ॾिनी आहे ताकि माण्हुनि में उत्साह अचे, शागिर्दनि में उत्साह अचे, पार्टिसिपेंट्स में उत्साह अचे तो। डेफिनेटली मीडिया जो हिकिड़ी पंहिंजी ताक़त आहे, हू जॾहिं कवरेज ॾिए थी त पॉज़िटिव मैसेज ॾाढो ट्रेवल थियो आहे। उन सां मूंखे ख़ुशी आहे त जेके असां रिज़ल्ट्स नताइज घुरूं पिया उहे हिन टूर्नामेंट ऐं हिन इवेंट जे करे असांखे स्पोर्ट्स इवेंट जे करे मिलनि पिया। अहिड़ा इवेंट असां चवंदा त बठूरे में बि हिकिड़ो अहिड़ो इवेंट थिए जंहिंमें इहो हार्ड बॉल जो मैच रखियो वञे त असांखे अहिड़ी ॾाढी ख़ुशी थी। असीं DC साहब खे गुज़ारिश आहे जेके रांदीगर हिते अचनि पिया उनखे वॾी तकलीफ़ थिए थी, ग्राउंड बि न आहिनि, पर कोशिशि करियूं था त उते बि ग्राउंड ॾेई ऐं अहिड़ा इवेंट हर साल कराइण। सैफुल्ला जणे जो KT न्यूज़ सुजावल।